अस्सलाम वालेकुम जनाब वीसी साहब। मां तव्हांखे हीअ एप्लीकेशन लिखी हुई जंहिंजो को रिस्पॉन्स न मिलियो मूंखे। भाई ख़ान शहर मूंखे घुरायो 12/9/2017 ते ऐं हुन मूंखे ब्लैकमेल कयो त परवर ओॾे जो नालो वठु, जंहिंमें अता मुनीम बुल्लो बि शामिल हो। जॾहिं त मां तव्हां खां पुछण थो चाहियां त भाई ख़ान शर जेको पाण तोहीन अदालत जो मुंतखब आहे उन जो तव्हां सां अहिड़ा कहिड़ा टर्म्स आहिनि जो तव्हां को एक्शन नथा खणो? बराए करम इन लाइ एक्शन खयो वञे। मां नेब ऐं FIA चीफ जस्टिस खे अपील थो करियां, अगरि जे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी त मां उन्हनि खे एप्लीकेशन लिखंदुसि ऐं उन्हनि खां इंसाफ़ जी घुर कंदुसि। ही एप्लीकेशन मां FIA खे फॉरवर्ड करे चुको आहियां, नेब खे फॉरवर्ड करे चुको आहियां। मूं ॾे हर क़िस्म जो सबूत आहे। ही ग़ुलाम तसवर मेमण खे जेको राइट ठहियो थिए हिन जो त अकाउंट ऑफिसर लाइ, उनखे अकाउंट ऑफिसर कोन कयो वियो, उनखे एडजस्ट कयो वियो मेरान यूनिवर्सिटीअ में। ऐं आसिफ अली शर जेको भाणे जो अथसि उनखे पाण ॾे डिप्टी डायरेक्टर फिनांस करे रखियो वियो। किथे बि कंहिं बि शोबे में ईअं थींदो आहे त साइनिंग अथॉरिटी चाचो हुजे ऐं भाणे जो हुजे, किथे बि न थींदो आहे। मूं ॾे हर सबूत आहिनि। ही प्रूफ सभु मूंखे यूनुस कांगड़ी वटां मिलिया आहिनि। हुन मूंखे एक्सपीरियंस में 1/6/2015 खां 5/12/2017 ताईं कंटिन्यू एक्सपीरियंस सर्टिफिकेट ॾिनो आहे, जंहिंमें को बि गैप शामिल कोन्हे। ऐं बराए करम मूंखे बहाल कयो वञे, न त इन जी सूरत में मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त मां जेको आहे कोर्ट जा दरवाज़ा खटखटाईंदुसि। ही सभु सबूत मूं ॾे आहिनि, ही सभु सबूत आहिनि मूं ॾे जेके भाई ख़ान जे ख़िलाफ़ था वञनि। छा भाई ख़ान सां तव्हांजी कहिड़ी मिटी माइटी आहे जो उनखे तव्हां रखियो वेठा आहियो? का मिटी माइटी आहे? मूंसां कंहिं अॼु ताईं कॉन्टेक्ट न कयो आहे सवाइ भाई ख़ान शर जे, जंहिं मूंखे ब्लैकमेल कयो अता मुनीम बुल्ले ऐं भाई ख़ान शर। बराए महिरबानी मूंखे बहाल करे। 2 ॾींहंनि खां पोइ मां इन्हनि सां वरी कॉन्टेक्ट कयो। इन्हनि मूंखे चयो त असांजो तोसां को वास्तो ई कोन्हे। बराए महिरबानी, मां बेरोज़गार आहियां, मां बच्चनि खे केॾांहुं वठी वेंदुसि। इन करे मूंखे बहाल कयो वञे साॻी कंडीशन में। महिरबानी थींदी तव्हांजी।